हज़रत बहलोल बगदादी के उन वक्त जे हाकिम उन वक्त जे खलीफ़े हारून रशीद इहो चयो त तूं बाज़ार में वञ ऐं जेके बि कासाई तोर ऐं माप मुनासिब नथा ॾियनि उन्हनि खे गिरफ़्तार कराए ऐं उन्हनि खे दरबार में वठी अच। हज़रत बहलोल बगदादी ॿिए ॾींहं ते बाज़ार में वियो। हुन जॾहिं पहिरें कासाईअ जा वट तोर कया या उन्हनि जी माप कई त उहे पूरा न हुया। कासाईअ खां हज़रत बहलोल बगदादीअ पुछियो त तव्हांजो वक़्तु कीअं पियो गुज़रे। कासाईअ हिन खे चयो त वक़्तु तमामु तंग थो गुज़रे ऐं हालात तमामु ख़राबु आहिनि, बिल्कुलु बि पूरी नथी पए ऐं काई बि बरकत नाहे। उनखां पोइ हज़रत बहलोल बगदादी कंहिं ॿिए कासाईअ वटि वियो। जॾहिं उन जा जेके वट हुया तोर ऐं माप वारा उहे चेक कयईं त उहे बि पूरा न हुया। हज़रत बहलोल बगदादीअ उन कासाईअ खां पुछियो त ॾियो हाल अहिवाल, तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, तव्हांजो वक़्तु कीअं पियो गुज़रे। उन कासाईअ हज़रत बहलोल बगदादीअ खे चयो त जेकर अलाह ताला असांखे पैदा ई न करे हा, इन हद ताईं जो वक़्तु तंग थो गुज़रे ऐं ॾाढा परेशान आहियूं, घर में काई बि बरकत नाहे, औलाद नाफ़रमान आहे। उनखां पोइ हज़रत बहलोल बगदादी हिकिड़े टे कासाईअ वटि वियो। जॾहिं उन जा तोर ऐं माप वारा वट चेक कयईं त उहे मुकमिल पूरा हुया। उन कासाईअ खां हज़रत बहलोल बगदादीअ पुछियो त ॾियो हाल अहिवाल, तव्हांजो वक़्तु कीअं थो गुज़रे, ज़िंदगी कीअं थी गुज़रे, हर गुज़रंदड़ लम्हो कीअं थो गुज़रे। उन कासाईअ हज़रत बहलोल बगदादीअ खे चयो त अल्लाह साईं जा लखे करम आहिनि, जंहिं बेइंतिहा नवाज़ियो आहे ऐं पंहिंजे लातदाद नेमतुनि सां हर वक़्तु असांखे मालामाल करे थो। हज़रत बहलोल बगदादी वापसि आयो ऐं ॿिए ॾींहं ते उनजी मुलाक़ात ख़लीफ़े हारून रशीद सां थी। ख़लीफ़े उनखां पुछियो त ॾे हाल अहिवाल, शहर जी छा सूरत हाल आहे। हज़रत बहलोल बगदादी उनखे ॿुधायो त कुझु कासाई अहिड़ा आहिनि जेके तोर ऐं माप वारा जेके वट रखियो वेठा आहिनि उनजा उहे पूरा मुकमिल न आहिनि। त हज़रत हारून रशीद बहलोल बगदादीअ खे चयो त तूं उन्हनि खे गिरफ़्तार करे दरबार में छो न वठी आहे। हज़रत बहलोल बगदादीअ ख़लीफ़े हारून रशीद खे चयो त अल्लाह साईं उन्हनि खे उते जो उते सज़ा ॾेई रहियो आहे। हुननि जो जेको वक़्तु, जेको लम्हो, जेको ॾींहुं या जेको टाइम थो गुज़रे उहो इंतिहाई तंग आहे। उहे गिरफ़्तार खां वधीक अज़ियत महसूसु करे रहिया आहिनि ऐं अज़ियत में गुज़ारनि था। सो दोस्तो, अॼु जे दौर में बि अगरि ॾिठो वञे त हर माण्हू लॻभॻि पंहिंजी हैसियत मुताबिक़ ईमान नथो रखे ऐं तोर ऐं माप में बेईमानी करे थो। इहो ई सबबु आहे जो हर माण्हू बेचैन वक़्तु गुज़ारे थो।